अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कंदो फ़कीराबाद खां रिपोर्ट कामरान मुगल जी। फ़कीराबाद प्रेस क्लब जी इफ़्तिताही तक़रीब कोठाई वई, जंहिंमें वॾे अंग में फ़कीराबाद जी सियासी ऐं समाजी कारोबारी शख़्सियतनि शिरकत कई। फ़कीराबाद प्रेस क्लब जी इफ़्तिताही तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें अजमल साहब वडेरो, अरबेलो चांडियो, हुसैन बख्श चांडियो, नदीम मंगी, फरहान अब्बासी, अब्दुर्रऊफ़ गुल, ताहिर लतीफ़, नदीम मुगल खान मरी चाचा, शेर मोहम्मद परवेज़ चांडियो, प्रोफेसर अकरम परवेज़ भट्टी ऐं सियासी समाजी कारोबारी माण्हुनि शिरकत कई। प्रेस क्लब फ़कीराबाद जे सदर लाला शान, जनरल सेक्रेटरी साजिद अली, नायब सदर फरहान बलोच ऐं समूरनि उहिदेदारनि ऐं वर्किंग कमेटी मेंबरनि खे मुबारकबाद ॾिनी। सुठे नमूने सां पंहिंजे जेको आहे पेशे खे अख़्तियार कनि ऐं जेके हिननि जी सवाबत आहे उहा ज़र्द सवाबत में शुमार बचे ऐं जेको आहे मुनफ़िर आहे उहो किरदार ते डिपेंड करे थो त तव्हां कीअं था आवाम जी जेका तकलीफ़ुनि खे बयानु कयो।